नाज़िन, गंबट जी फारूकी मोहल्ला वासी नौजवान ज़ाल जी जुदाई बर्दाश्त न कंदे गंबट प्रेस क्लब पहुंची वियो। गंबट जे फारूकी मोहल्ला वासी नौजवान कुर्बान अली कोरी ज़ाल जी जुदाई खिलाफ़ गंबट प्रेस क्लब पहुंची एहतजाज कयो। नौजवान कुर्बान अली कोरी चयो आहे त मुंहिंजी ज़ाल जो नालो सुमेरा आहे, जंहिंसां मूं 1 साल अॻु शादी कई हुई। बिला जवाज़ मुंहिंजे सहुरे मुमताज़ अली ऐं मुंहिंजी घरवारी जे मामे असद कोरी मूं मथां तशद्दुद करे मुंहिंजी ज़ाल खे मूंखां जुदा करे पाण वटि रहायो आहे। नौजवान चयो त ज़ाल जा माइट मुंहिंजे घरवारी खे ज़बरदस्ती तलाक ॾियारे मूंखां जुदा करणु चाहिनि था। उन मुतालबो कयो त सहुरे ऐं घरवारी जे मामे खिलाफ़ कार्रवाई करे मूंखे पंहिंजी ज़ाल वापसि कराई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।